बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिनिल फातिह लिमा उग़लिक़ वल ख़ातिम लिमा सबक़ नासिरिल हक़्क़ि बिल हक़्क़ि वल हादी इला सिरातिकल मुस्तक़ीम व अला आलिहि हक़्क़ क़द्रिहि व मिक़दारिहिल अज़ीम। सुम्मा अम्मा बाद। अक्सर मेहरबाननि दोस्तनि सॼो रमज़ान ही सुवाल कसरत सां कयो आहे ऐं बार बार पुछनि पिया त NFT जे ज़रिए इहा हिकिड़ी एप्लीकेशन आहे, ऐप आहे, उन जे ज़रिए जेका अॼुकल्ह कारोबार जी हिकिड़ी सूरत ट्रेडिंग हली रही आहे, छा उहा जाइज़ आहे या नाजाइज़ आहे। सभ खां पहिरियां तव्हां इहा ॻाल्हि सम्झो त इहो NFT नॉन फंजीबल टोकन, इन जे ज़रिए जेको कारोबार कयो थो वञे इहो कारोबार करणु शरअन नाजाइज़ आहे, हराम आहे। उन जा बुनियादी जेके सबब आहिनि उहे काफ़ी आहिनि। मुख़्तसर अर्ज़ु कयां मां जी ख़िदमत में त सभ खां पहिरियां जंहिं शइ खे विकियो वञे या जंहिं शइ खे ख़रीद कयो वञे, शरीयत पाक इरशाद फरमायो आहे त उहा शइ माल हुजे। ही स्टीकर वग़ैरह इहे शयूं माल में शामिल न आहिनि, हिकु सबबु। ॿियो सबबु हीअ आहे त बज़ाते ख़ुदि जेका शइ विकी वञे या ख़रीद कई वञे, बज़ाते ख़ुदि उहा नफ़े जे क़ाबिल माल हुजे, अहिड़ो माल हुजे जेको नफ़े जे क़ाबिल हुजे, ही उन में शामिल न आहे। इन खां अलावा शरीयत पाक हिकिड़ो कानून मुक़ररु फरमायो आहे त जेका बि शइ विकिणिजे उहा शइ विकिणण वारे जे कब्ज़े में यानी मिल्कियत में बि हुजे, उन ते उनजो कब्ज़ो बि हुजे। हिते जेको स्टीकर आहे उहो स्टीकर वग़ैरह अहिड़ियूं शयूं तव्हांजे पंहिंजे कब्ज़े में न आहिनि, इन जे करे बि इहा शइ मनो आहे। अच्छा, इहा बि ॻाल्हि ज़हन में रखो त जेका शइ बुनियादी तौर ते ख़ुदि बातिल आहे, हराम आहे, नाजाइज़ आहे, त उन जा ॿिया मिंबर ठाहिण बि अहिड़ी तरह नाजाइज़ ऐं बातिल हूंदा। लिहाज़ा हिन जा अॻिते मिंबर ठाहिण उहे बि मुनासिब अमल न आहे, जाइज़ अमल न आहे। इन खां अलावा इहा बि ॻाल्हि तव्हांजे ज़हन में हुजे त हिन जो जेको बि मामिलो थिए थो उहो डिजिटल करंसी जे ज़रिए थिए थो। डिजिटल करंसी जेका आहे उहा ओरिजिनल अहिड़ी करंसी न आहे जंहिंजो ॿाहिरि वजूदु हुजे। जहिड़ी तरह तव्हां वटि 500 जो नोट आहे, 1000 जो नोट आहे, उनजो ज़ाहिरी तौर ते ॿाहिरि वजूदु आहे। डिजिटल करंसी जेका आहे सो हिकु अहिड़ी शइ आहे जेका फर्ज़ी आहे, जंहिंजो ॿाहिरि में को बि वजूदु न आहे ऐं हीअ महज़ तव्हांजे अकाउंट में हिकु शइ काउंटिंग जी सूरत में रजिस्टर्ड थी वेंदी आहे ऐं बसि चइबो आहे त तुंहिंजे अकाउंट में हेतिरी शइ अची वई, हेतिरी शइ अची वई। तव्हां ॿाहिरि कढी उनखे इस्तेमालु नथा करे सघो, उनजो ख़ारिजी को बि वजूदु न आहे। ऐं उहे शर्त जेके कंहिं बि करंसी में हुजनि, ॾोकड़ में हुजनि, पैसे में हुजनि, उहे हिन डिजिटल करंसीअ में न मौजूदु हूंदा आहिनि। लिहाज़ा अहिड़ी तरह बिटकॉइन जो जेको मसइलो आहे उहो बि तव्हां इन मां सम्झी सघो था। ऐं वॾे में वॾी शइ हिन में इहा आहे त हीउ हिकिड़ो टोकन आहे, मल्टी लेवल मार्केटिंग टोकन जंहिंखे चइजे, त हीउ हिकिड़ो टोकन आहे। ऐं टोकन जेका